नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध समेत पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में खंड जो बहिरान खां पोइ खंड अणलभ थी वई है। शहरी सख़्त परेशान आहिनि। खंड जे बहिरान सबबि आइसक्रीम, मिठाई, कुल्फियुनि जा रेट वधी विया आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। खंड जे बहिरान सबबि खिपरो शहर में खंड अणलभ थी वई। खंड जो रेट वधी वियो। शहरियुनि पारां इंतज़ामिया ऐं वसवारनि खां खंड सस्ती करण जी अपील कई है। वो हली रही है 88 रुपया माना मिल जो रेट है। असीं तो माण्हुनि खे ॾियूं पिया 90 रुपया किलो चिलर में। आवाम ॾाढी परेशान है ऐं महांगाई वधी वई है। त असीं गवर्नमेंट खे अपील था कयूं त खंड खे लाथो वञे। त इहा ॻाल्हि आहे त खंड हींअर 90 रुपया किलो हली रही है। असांजा MP MNA असांखां वोट वठी खंड जे बाबति चयूं सामान अटो हर शइ सस्ती कंदा आहियूं। उन लाइ असांखे इहो रिलीफ ॾिनी पियो वञे 90 रुपया किलो। 4400 रुपया खंड जो रेट लॻो पियो आहे। इन लाइ असीं इमरान ख़ान साहब खे अपील कंदासीं, वज़ीर आज़म खे अपील कंदासीं, जेको असांजा MNA MP आहिनि उन्हनि खे कंदासीं कुझु खंड ज़ख़ीरो कंदड़ जेको असांजे खिपरे में बि ज़ख़ीरो कंदड़ आहिनि। हर शहर में जो ज़ख़ीरो करे खंड हींअर असांखे इहो रेट ॾेई रहिया आहिनि। उन्हनि जी जांच ऐं पड़ताल कई वञे ऐं खंड जो रेट करायो वञे। खंड 88 रुपया किलो, कटो ही असांखे 4400 रुपया मिले थो। असीं उन रेट सां हलायूं पिया फ़िलहाल। 90 रुपया किलो। पहिरीं घणे मिलंदी हुई? पहिरीं त महांगी, हिन खां घटि बि हुई। असीं कहिड़ी कयूं था, घटि करे सस्ता थी कुझु। हक़ीक़त आहे त खंड जो रेट हाई कोर्ट लाहौर जो फ़ैसिलो हो त 70 रुपया किलो सेल करियो, पर उन ते अमल हाई कोर्ट जे फ़ैसिले थिए ई कोन थो। अमल करण वारी इंतज़ामिया जे क़दम खणे त इहो रेट 70 रुपया किलो थी सघे थो। अटो बि गवर्नमेंट जे तरफ़ां आहे त तव्हां जेको गवर्नमेंट रेट ते सेल करियो। चकियारनि खे हिदायत आहे, उन्हनि गवर्नमेंट पंहिंजो कोटा बि ॾिए थी मिलारनि खे, पर मिलनार पंहिंजा जेको मिलनार जेको पंहिंजी मनमानी कयो वठनि, इन गवर्नमेंट रेट ते अटो ॾीन कोन था। ग़रीब ऐं मज़दूर माण्हुनि जी चिल बि थी आहे त पैसो ई कान्हे वीचारनि किथां पंहिंजे लाइ पंहिंजे बचनि लाइ खंड या अटो जेको बुनियादी ज़रूरी शयूं आहिनि से ख़रीद करे उन्हनि खे पंहिंजो घरु ॾीन। सो इन करे मुंहिंजी इंतज़ामिया खे पुरज़ोर अपील आहे त गवर्नमेंट जो रेट जेको अटे जो आहे चकी वारनि मुक़ररु कयल उन ते सख़्ती सां अमल करायो वञे। ऐं खंड जा जेके वापारी आहिनि से पंहिंजी मनमानी जे करे रहिया आहिनि, पर वापारियुनि खे अॻियां मिलूं जेके आहिनि जेके ॾींहं जो उन्हनि ते मिलनि ते सख़्ती कई वञे ऐं पंहिंजो जेको आहे सो जेको लीगल एक्शन जेको आहे कानूनी पंहिंजो एक्शन खणी इन्हनि रेटनि खे आम सित ते आंदो वञे जीअं ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू पंहिंजी रोज़ी रसाई लाइ बंदोबस्तु करे सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।